खे आम ख़बर ॾिनी त इमरान खान इक़्तिदार लाइ शैतान सां बि एहतियात करे सघे थो। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा सद रफ़ीक़ चयो त 2018 में जमहूरियत ऐं अवामी उमीदुनि खे चीभाटे इमरानी हुकूमत न मड़ी वञे हा त पाकिस्तान उभरंदड़ मईशत हुजे हा। सद रफ़ीक़ चयो त इमरान खान जे 4 सालनि जी हुकुमरानी मुल्क जा माशी बुनियाद धोरे छॾिया आहिनि। मुल्की सालमियत खे ख़तरा वधी विया आहिनि। दुश्मन जे हथ में खेॾंदड़नि खे वापस कप्तानी न मिलंदी, ख्वाजा सद रफ़ीक़ पारां चयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कयो त ख्वाजा सद रफ़ीक़ ट्वीट जारी कंदे चयो त इमरान खान इक़्तिदार लाइ शैतान सां बि एहतियात करे सघे थो। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा सद रफ़ीक़ एक बयान जारी किया है जैमें संदसि इहो चवणु आहे त इमरान खान इक़्तिदार लाइ शैतान सां बि इताद करे सघे थो। 2018 में जमहूरियत ऐं अवामी उम्मीदुनि खे चीभाटे इमरानी हुकूमत न मड़ी वञे हा त पाकिस्तान उभरंदड़ मैशियत हुजे हा। साॻे वक़्तु सद रफ़ीक़ जो चवणु आहे त इमरान खान जे 4 सालनि जी हुकुमरानी मुल्क जा माशी बुनियाद लोॾे छॾिया आहिनि। मुल्की सालिमियत के खतरा वधी विया आहिनि। दुश्मननि जे हथनि में खेॾंदड़ खे वापसि कप्तानी न मिलंदी, इहो चवणु आहे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा सद रफ़ीक़ जो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंबर।